नाज़रीन, नौशेर फ़िरोज़ मां वहाँ ताईं ख़बर पहुंचायूं पिया त ज़ाहिद हुसैन खोखर जी रिपोर्ट मुताबिक़ पैगाम पाकिस्तान मौरक़े हक़ बुनियान मरसूस जी कामयाबी के 1 साल मुकमिल थियण ते पाक फ़ौज जी हिमायत में डिस्ट्रिक्ट जेल में पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई। डिस्ट्रिक्ट जेल जी तक़रीब में पीपल्स पार्टी MPA मुमताज़ चांडियो, ज़िले चेयरमैन सोहेल अख्तर अब्बासी, मोहम्मद यासीन चांडियो, जेल सुपरिटेंडेंट अबू बकर मंगी ऐं साफ़ी एम ज़फ़र तगर, मोहम्मद यूनिस राजपर, मौला बख्श मिशोरी ऐं जेल अंदर कैद थियल कैदिन शिरकत कई। प्रोग्राम में पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद, सिंध पुलिस ज़िंदाबाद जा नारा हंया विया, जॾहिं त पाकिस्तान जो क़ौमी तरानो ॻायो वियो। जॾहिं त पीपल्स पार्टी जे अॻवान मुमताज़ अली चांडियो ख़िताब कंदे चयो त 1 साल अॻु भारतीय फ़ौज बिना जवाब जे पाकिस्तान ते हमलो कयो। पाक फ़ौज गॾिजी मुल्क दुश्मन खे इबरतनाक सज़ा ॾिनी। उन्हें चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान खे एटम बम ॾिनो, जॾहिं त सोहेल अख्तर अब्बासी चयो त फील्ड मार्शल आसिफ मुनीर जी क़यादत में पाड़ेसरी मुल्क भारत जूं निंड्रूं हराम करे छॾियूंसीं। जॾहिं त सुपरिटेंडेंट अबू बकर मंगी चयो त असांजी फ़ौज दिलेर आहे, असां पंहिंजी फ़ौज सां गॾु पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे दिफ़ा कयोसीं। पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान में 24 कलाकनि अंदरि रड़ियूं कढी छॾियूं। जॾहिं त उन मौक़े ते कैदिन ऐं सहाफ़ी एम ज़फ़र तगर पाकिस्तान जो क़ौमी गीत ॻाए प्रोग्राम में वेठलनि खे झुमाए छॾियो।